जी नाज़रीन, कादिरपुर मां अवां ताईं ख़बर पहुचाईंदासीं त डिप्टी कमिश्नर घोटकी जे हुकुम ते वधीक अघु वठंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तियारकार घोटकी जी अॻवानी में टीम जा मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा, केतिरा ई दुकान बंदि करे फ़रार थी विया। आम वाइपे जी शयुनि जा अघु वधीक वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुख़्तलिफ़ दुकानदारनि खे हथां 20,000 रुपया ॾंड रखियो वियो। मुख़्तियारकार घोटकी जो चवणु आहे त केतिरा ई दुकानदार दुकान बंदि करे फ़रार थी विया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। मुख़्तियारकार घोटकी जो वधीक चवणु हो त शहरनि खां आम वाइपे जी शयुनि जा वधीक अघु वठी ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं। कमिश्नर घोटकी जे हुकुम ते डिप्टी कमिश्नर घोटकी जे हुकुम ते वधीक अघु वठंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ कादिरपुर में कार्रवाई जो सिलसिलो जारी रहियो। मुख़्तियारकार घोटकी जी अॻवानी में टीम जा मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापनि दौरान केतिरा ई दुकानदार दुकान बंदि करे फ़रार थी विया। मुख़्तियारकार घोटकी जो चवणु त आम वाइपे जी शयुनि जा अघु वधीक वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुख़्तलिफ़ दुकानदारनि खां 20,000 रुपया ॾंड वरितो वियो आहे। मुख़्तियारकार जो वधीक चवणु हो त केतिरा ई दुकानदार दुकान बंदि करे फ़रार थी विया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। संदसि वधीक चवणु हो त दुकानदार शहरनि खां आम वाइपे जी शयुनि जा वधीक अघु वठी ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं।